बस हाणे असां पीतोसीं ॾे ॾिठो उथो हाणे जाते काते हले थी किरो दया कुना किरो दयो कुनो आहे क्रोध जो कुनो कयां थी। हाणे शहर घुमण आई आहियां छा खाईंदी छा पींदी हिजाब न कर। हां मां तो कुछ भी न खाइदो मो सामो कमंद के जूस आ मुखे वो पीणो आ। अच्छा हां बस सही आ। हाणे ॻाल्हि ॿुध हां पहिरियों कमंद जो जूस पीआरे या जेको आहे पहिरियों मानी खाराए आहे ना पहिरियों जूस पींदासीं। हाँ पोइ इते ई वेही पीऊं था को मसलो कोन्हे तूं रिलैक्स थी पर हाणे तूं मूंखे इहो सलाह ॾे त हाणे जो चएं पई त जेको अम्मा जन ॾे हलूं त पोइ हाणे जेको आहे उहो प्रोग्राम कीअं थी करे। वो प्रोग्राम ईअं ई थींदो पहिरियों जूस त प्यार पोइ वेही उते ठाहियूं था प्रोग्राम। चङो चङो ठीकु आहे जूस बा नंढो गिलास चवांसि वॾो नंढो फिलहाल चाहींसि हल गर्मी भी इलाही आहे होॾे उते चली वेहूं गर्मी थिए थी ते ईअं कयूं हल लव भला लव हल लव लव साईं हुकुम आहे तुंहिंजो हे त हिकु जूस आहे जूस जी मशीन वठी ॾींदोमांइ चरी अभी मजा आएगा ना। हलिया 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 को मसलो ई न आहे हल हल वे अच्छा ॿुधाए जेको आहे सो त जूस रक्शे वारे खे बि पीआरियूं या न प्यारेंस वीचारो एॾे पंध को पाण खे वठी आयो आहे। हाँ 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 गर्मी आहे यार जेको आहे गर्मी आहे सफ़ा कंहिंजो भलो थिए अब चाचा जूसारा ईअं करे 3 गिलास जेको आहे ठाहे हिकिड़ो रक्शे वारे खे ॾे ऐं 2 असां ॾे खणी आ जल्दी जल्दी पर सुठा ठाहिजांइ इहो VIP बर्फ़ विझी करे इहे बाक़ाइदे हाँ ठरी पए जीअं बाक़ाइदे अहिड़ी शइ ठाहे ॾिजांइ ॾाढी गर्मी थी आहे हिन साल हा सफ़ा थी वई आहे हाणे त ईअं सम्झ में साह थो निकिरे पोइ अमारंड चा वठी हलंदे जीअं तूं चएं शिकारपुर जो आचार बि वठंदासीं हा पापड़ बि वठी हलां ऐं ॿियो कुझु तूं जेको चएं मिठाई चऊं मिठाई वठी हलूं मिठाई बि वठी हलंदासीं हा और पोइ हिकु वॻो बि वठूं हुननि जे लाइ अबा अम्मा जे लाइ हिकु वॻो वठूं वॻो बि वठंदी आहिनि हा पोइ हेॾा ॾींहं थिया नी पोइ चवंदा हथे खाली आई आहे त पोइ फ़ाइदो त न आहे न हल वठी हलेनि ज़ाहिरी आहे पीउ माउ थी जेको आहे ॼणी जान ॾेखारे इलाही अरसो थी वियो आहे मां वेही न आहियां साल खनि थी वियो आहे पोइ हिन जे लाइ मां चवां थी वॻो बि हुजे ऐं अबा अम्मा जी चंपल बि वठूं चंपल बि वठंदी आहिनि हा पोइ उहो उतो हली ॻोठो वठी ॾींदासीं न छो न हितो उहो वरी चवंदा हुते शिकारपुर जो वठी अचो आहे न अच्छा हा चङो हल जूस पीऊं त पोइ ईअं था कयूं बाज़ारि हलूं था पोइ सामान बि वठूं था हा ठीकु आहे बाबा पान खणी वञो अड़े खणी अच न बि त मां पैसा ॾेई थो अचां पाण ई खणी ईंदो शरिया माण्हू जेको आहे असां वांदा आहियूं जो हिननि खे जेको आहे हे वठि पैसा अभी मजा आएगा ना बिड़ू। ॾेई आयो मां पैसा कुराड़ो नखरा पियो करे हेॾे अची पाण बि खणो छो असां अची खणूं असां नौकर आहियूं हल तक विड़े छो थो खणी ईंदो जेतिरो हिननि खे चवां थो पोइ बि मुड़नि नथा सॼो हारे छॾे हाणे छा पींदे अड़ी 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 न कजांसे। अरे निभागो तोखे चयो बि सही पाण खणी अचे इहो हाणे जूस पीने हा मांखे कहिड़ी ख़बर त माज़ूर आहे मैगी जा ईअं ई कंदे जाते काथे इज़त जो को कम ई करण न ईंदो थी हाणे इहो पी या हिन में ॿुॾी मर हिन डुक में हा हयार लाइ ढुकी खोड़ा बस हाणे असां पीतोसीं ॾे ॾिठो उथो हाणे जाते काथे हले थी किरो दया कुना किरो दयो कुनो आहे क्रोध जो कुनो कयां थी ॿियो बाक़ी मां थो कयां सफ़ा साह तो निकिरे ये पंध करे या बाद पैसा हरू भरू विंजाया थी हल हाणे हल भरिया त मां नी